नाज़िर नवाब अली मोहम्मद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में क़ुर्बानी जे जानवरनि लाइ मालपड़ी लॻाई वई। जानवरनि जा अघ वधीक हुअण करे ख़रीदारीअ में तेज़ी न अची सघी, जंहिं सबबि मालूंदनि ऐं वापारियुनि में मायूसीअ जी लहर आहे। तफ़सील ॾिसूं था यूसुफ़नि जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, ईद उल अज़हा वेझो ईंदो ई नवाब ऐं भरपासे में केतिरियूं मालपड़ी लॻी हुयूं आहिनि, पर अफ़सोस चवणो थो पए त लॉकडाउन सबबि ख़रीदार मालपड़ी में घटि नज़र अची रहियो आहे, जंहिं करे मालविंद माण्हुनि में सख़्तु परेशानी नज़र अची रही आहे। जॾहिं त वापारियुनि जो चवणु आहे त हेल लॉकडाउन सबबि ख़रीदार घटि नज़र अची रहिया आहिनि। माल जी ख़रीदारी आहे कान, असांखे माल जी खपत कान्हे, रेट सवलो मिले कोन थो। 2-3 पीढ़ियुनि ते विया आहियूं असां, इन थोरा माल पंहिंजे घर बीहारे छॾियो आहे ऐं महिरबानी करे असांखे रेट ॾियो वञे। ॿियो भला तव्हां मालपड़ी ते विया साईं, मालपड़ी ते विया आहियूं पर रेट नथो मिले। माल ॾिसो तव्हां साम्हूं आहे, सभु माल बीठो आहे ऐं रेट नथो मिले। असां चवंदा रेट असांखे वधीक मिले त असां पोइ माल ख़रीदार आहिनि साईं, ख़रीदार आहिनि पर साईं उहे चवनि था असां पंहिंजी पोचार वठंदासीं। माल महांगो आहे, माल मिले बि कोन थो। अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे लॉकडाउन लॻो पियो आहे, इन करे जेको माल आहे सो मिले कोन थो। बाक़ी जेको आहे सो तमामु महांगो आहे। हाणे असां बि छा कयूं, असांजी मजबूरियूं आहिनि, सो इन करे असां हाणे माल बीहारे वेठा आहियूं। छा कयूं नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त मालपड़ी में ख़रीदार न हुजण जे करे वापारी इंतिहाई सख़्तु परेशान आहिनि। मालूम माण्हू पंहिंजो माल घरनि ताईं बीहारे छॾियो आहे, छाकाणि त मालपड़ी में ख़रीदार न आहिनि। हिकु तरफ़ लॉकडाउन सबबि मालपड़ियूं जेके आहिनि में ख़रीदार न आहिनि, ॿिए तरफ़ ऐं ही वापारी जेके आहिनि जेके ख़र्च करे माल खे चाढ़नि था, पर अफ़सोस उन्हनि खे रेट नथो मिले, जंहिंजे करे हेल मालपड़ियुनि में उहा रश न आहे, उहा ख़रीदार न हुजण जे करे वापारियुनि में मायूसी छायल आहे। कैमरामैन अहमद सां गॾु न्यूज़ रिपोर्टर सुप्रीत मेहरान, TV न्यूज़।